वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो तव्हां सब ॿाहिरि ख़ुशि हूंदव ऐं सदा आबाद हूंदव। अवां सां अॼु हिकु नई ख़ुशख़बरी खणी आया आहियूं। अवां लाइ हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी आहे। उहा ख़ुशख़बरी इहा आहे त सिंध टीवी ते हिकु बहितरीनु ड्रामो अची वियो आहे। उन जूं किस्तूं भरिजनि पियूं। तव्हांखे उहो उन ड्रामे जो नालो ॿुधाइण वारा आहियूं। उहो आहे पंहिंजा वेरी। दोस्तों, तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो आहे। उन में तमामु बहितरीनु सुठा अदाकार आहिनि, जंहिंमें आज़म मेंगल आहे, तकरार जा कुझु बहितरीनु अदाकार आहिनि। ऐं मां ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके ज़हर ज़िंदगी में अदाकार हुआ काफ़ी, उहे बि अदाकार आहिनि। जीअं त तव्हां हिननि तस्वीरुनि में ॾिसी रहिया आहियो त तव्हांखे तमामु सुठो लॻंदो हूंदो। दोस्तों, हाणे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में कहिड़नि अदाकारनि खे कहिड़ो करेक्टर ॾिनो वियो आहे। जीअं त तकरार में तव्हां सजावल ख़ान खे बहितरीनु हिकु इंसान जो करेक्टर मिलियो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तकरार में जेको हुनजो कज़न यानी सौट हुयो ज़ाहिर सिद्दीकी, उनखे बि उन सां गॾु बीहारियो वियो आहे। उनखे बि सुठो हिकिड़ो लक़ब ॾिनो वियो आहे। तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में जेको ज़हर ज़िंदगी में हिकिड़ो सुठो अदाकार हुयो, अदाकारी त हुनजी सुठी, बट जेको हुनजो किरदारु हुयो बेड हुयो अहमद अली शेख यानी कमाल ख़ान खे बि हिन ड्रामे में आंदो वियो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त होॾां जेको सतार लारिका आहे, जेको पंहिंजी भेण खे खपाईंदो, कॾहिं रबन खे कॾहिं कमाल ख़ान खे ॾींदो, उनखे बि हिन ड्रामे में आंदो वियो आहे। पर हिन ड्रामे में उनजो किरदारु सुठो न हूंदो। तरफ़ मां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त इरफान अली खे हिकु सुठो किरदारु मिलियो आहे, उहो रहियसि हिन ड्रामे में हूंदो। दोस्तों, मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे हीउ चैनल तव्हांजो पंहिंजो आहे, पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची वञे। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालाणी।